त जेको सिंध में हेल्थ डिपार्टमेंट में जेको कमु हली रहियो आहे जे तरीक़े सां जिना में डॉक्टर साहब पाण वेठा आहिनि त ज़रूरु सेकंड कंदा त हिननि जा कोलीग्स ऐं जेके बि वॾा वॾा असां वटि एक्सपर्ट्स जेके वॾनि हॉस्पिटल में माण्हू वञे थो, प्राइवेट हॉस्पिटल में वञे थो त एट अ टाइम लख ख़र्च थी था वञनि, काफ़ी ख़र्चो थी थो वञे। ऐं जिना हॉस्पिटल्स खां अलावा ॿिया बि अहिड़ा असां वटि हॉस्पिटल्स आहिनि जेके फ्री ऑफ कॉस्ट मयारी ऐं बहितरीनु इलाजु फ़राहम कनि था पंहिंजनि माण्हुनि जे लाइ। इन करे ई जेको सिंध में कराचीअ में जहिड़ो कराची छा समूरे सिंध में जेको बि जेके बि अहिड़ियूं हॉस्पिटल्स ठहियूं आहिनि, जेको बि अहिड़ो कमु हले थो जेको फ्री ऑफ कॉस्ट बहितरीनु आला मयार जो इलाजु ॾिए थो पियो, त सॼे पाकिस्तान मां छा पाकिस्तान खां ॿाहिरां बि माण्हू अचनि था ऐं असांजे सिंध मां इलाजु कराइनि। बिल्कुलु सिंध हुकूमत पारां सिहत खाते में यकीनन अहम कमु कया विया आहिनि। हाणे सिर्फ़ु जिन्ना हॉस्पिटल कराची न बल्कि शहर जी हर जॻह ते जेको आहे इहे हॉस्पिटल्स वग़ैरह मौजूदु आहिनि जेके फ्री सर्विसिस बहितर अंदाज़ में ॾेई विया आहिनि। ॿी इम्पोर्टेंट ॻाल्हि पंहिंजे नाज़रीन जे लाइ इहा आहे त मौसमियात खाते पारां ऑलरेडी 2 ॾींहं पहिरियां हीट व्यू अलर्ट जारी थी चुको आहे ऐं लाड़काणो, जैकबाबाद, कश्मीर, घोटकी हे उहे इलाइक़ा आहिनि जेके रनपट वारा इलाइक़ा हूंदा आहिनि त हिते तक़रीबन 50 हाईली इन्हनि जो जेको आहे सो रिस्क ते आहे। हा, ऐं 50 डिग्री हाई टेम्परेचर उते फील कयो वियो आहे ऐं इन सां समोसा बि ॿुधा त लाड़काणे में बि 52। हा बिल्कुलु। ऐं वरी कराची जी जेकॾहिं ॻाल्हि कजे जिते असां पाण मौजूदु आहियूं हिते बि 48 47 टेम्परेचर जेको आहे। वरी कराची जो मौसम नाज़रीन तव्हां ॾिसो त हिते जेको आहे हुब आहे ऐं नमी जो तनासुब इलाही ज़्यादा आहे, हवा न हलण जी वजह सां बि इलाही ज़्यादा प्रॉब्लम थी रहिया आहिनि। त यकीनन जेकॾहिं अव्हां अहिड़नि ख़र्चनि खां बचणु चाहियो था, बीमारियुनि खां बचणु चाहियो था त उन जे लाइ बहितर हल इहो ई आहे त तव्हां उहे एहतियाती तदाबीर यूटिलाइज़ कयो जेके डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधाया। गाइडलाइन खे कयो, फॉलो कयो ऐं पंहिंजो बिल्कुलु पंहिंजो ख़ासि तौर ते ख़्यालु रखणु तमामु घणो ज़रूरी आहे। पाणी पियो, पंहिंजे पाण खे ह्यूमिडिटीअ खां बचायो, हाइड्रेट रखो पंहिंजे पाण खे। उन खां अलावा फ्रूट्स ऐं सब्जियुनि में बि काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जीअं खीरा आहिनि। अगरि तव्हां खीरो खाओ था त उहो ॾाढो हेल्दी आहे, उहो उन में ॾाढो हेल्प करे थो। ऐं ॾही आहे, ॾहीअ जो इंटेक्ट बि अगरि तव्हां खाधनि में कयो त उन में तव्हां जेको आहे सो काफ़ी हेल्पफुल इन में साबित हिकिड़ी ॻाल्हि आउं सेकंड कंदुसि। जी ज़रूरु। त खे ॿुधाइणु चाहियां थो त जेको हीट वेव आहे, हीट स्ट्रोक आहे, हीअ समर सीज़न जेको आहे हिन में पहिरीं लेयर आई आहे, ठीकु आहे। त हिन में इहा एहतियाती तदाबीर लाज़मी आवाम खे वठणु घुरिजनि। जेको टाइम जेको आहे 10 खां 4 जे विच में जंहिंखे ज़ारी ॻाल्हि कमु आहे त उहो वेंदो, पर उहो अॼु वञे थो त पोइ उहो एहतियाती तदाबीर लाज़मी हुन ते अमल करे। ऐं ॿाहिरि घणो निकिरे थो त वधीक जेकॾहिं किथे छांव मिली थी वञे, ठीकु आहे न, अहिड़ो शेल्टर मिली थो वञे त उते उहो उन शइ ते फेवर करे ऐं उहा शइ उते बीहे, ठीकु आहे। 2 घंटे जे लाइ, घंटे जे लाइ ब्रेक वठणु ज़रूरी आहे।